इहो बुनियाद हिन जो दो बंगुले जो 38 खाए हम अॻु गणक बंगले जो हा गणक बंगले जो बुनियाद आहे असांजी तारीख़ मिले थो न पन्ननि में हा त 1930-32 खां ठहणु शुरू थियो ऐं 35 में ठही रास थी वियो 36 में आयो त पाण ख़ैर जो हिते दावत वरिती 36 में तीसरी बादशाह खे जो कोई सख़्त मना आहे न दरगाह ते वञण हा अंग्रेज़नि पोइ मर्कज़ ठाहियो ऐं गणक बंगलो सूर्य बादशाह जी ने गणक बंगले ते मर्कज़ ठाहियो हुरगाज़ी जी तहरीक दो हलाए हाणे इन मौज़ूअ खे ॻाल्हाए हुरगाज़ी जेके उन वक़्तु जेके मूं वॾनि खां ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं त उन तहरीक होश पर कोन को मूंखे छॾे ॾियारियो ऐं त असां वॾनि खां जेके ॿुधियूं हज़रतनि जो शोस जेको जिदो जहद हो अंग्रेज़नि जे खिलाफ़ अंग्रेज़नि जे ऐं अंग्रेज़नि जा पिठ दीन जी सरबुलंदी इस्लाम जे लाइ बसि धरती इस्लाम जो झंडो ॻरींदो हुजे हा ऐं इस्लाम खां अहमियत वरी क़ौमियत खे माशाअल्लाह त असांजी क़ौम हिंदू चा मुस्लमान हा जेके हिन जे मुल्क ते राह पोयां असांजो हमेशह ॾिठी मथे हुजे सभ खां मथे हुजे वाह वाह इज़त ऐं शान हुजे असांजो शान पंहिंजी धरती जो पंहिंजे वतन जो वतन जो पंहिंजे अज़ीज़नि जो पंहिंजे अदाकारनि जो सभिनी जो त मामूली को जवाहरलाल नेहरू ऐं अहमद कदीर गांधी महात्मा इन वॾनि वॾनि लीडरनि सां उन्हनि जा बि हिसा हुआ हर को पंहिंजे तहरीक कराईंदा आहिनि बिल्कुलु हाणे सिंध जो हज़रत पीर सिंह बाथिया हा वॾो लीडर हा पंजाब जो सरदार भगत सिंह हिंदुस्तान जा जवाहरलाल नेहरू जवाहरलाल नेहरू महात्मा गांधी अहमद कदीर मौलाना अब्दुल कलाम आज़ाद हा इन जा बि नाला पर पाण पंहिंजी गणक बंगले तां जेका शुरूआति थिए थी न गाज़िन जी थोरो उनखे ॿुधाए जेका तो ज़ियारत कई गणक बंगले ते इन खे शुरू कर हा इन जे तारीख़ आहे 38 आहे या 39 ठीकु आहे हा 38 दावत उतां वरिया हा पर असां जेका ॿुधी सा 40 ॿुधी 40 ने ॿुधी 1940 ॿियो दफ़ो जेको गिरफ़्तार थिया सो 42 में थिया हा हल भला 41 42 ठीकु आहे हा हा हज़रत पीर सिंह बाथिया जेके फ़क़ीरनि खे उन वक़्तु गाज़ी थिया कुझु गाज़िन जा नाला ॿुधाईंदे मिसाल फ़र्क़ु वारनि फ़क़ीरनि जा या अछड़े थर वारे पासे जेके हुआ सोरा फ़क़ीर वारा थिया या शेखियो फ़क़ीर वारा कुझु नाला ॿुधाए अछड़े थरार में नंबर गाज़ियुनि में नालो फ़क़ीर अब्दुल हराज जो अब्दुल हराज जो अब्दुल हराज मशहूरु हो हा जी साईं अब्दुल हराज तंहिंखां पोइ गाज़ी थिया छेड़ी कोन हा जेके मुरीद थींदा मुरीद ईंदा जंहिंजो नालो ज़ालूं त गाॾियुनि जा नाला लिखिया मायूं ते बि लिखिया हा 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 मायूं जा नाला लिखंदा गाॾियुनि ते मिसाल भला मायूं उते थर जूं मायूं उहे गाज़ियाणियूं हुयूं गाज़ियाणियूं मायूं गाज़ियाणियूं हा हा कुझु जा नाला ॿुधाए भला ख़बर पहिरीं माई वसाण मानी हा नालो अचे थो पटुल हा माई पटुल वसाण उहो राग जे हवाले सां उनजी मशहूरी वॾी अछ जी हा ऐं हिमत वारी माई ॿुधूं था हा ॿियूं 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 ॿिया कुझु नाला ॿुधाए ठीकु आहे ठीकु आहे ठीकु आहे ठीकु आहे हा मुंहिंजो वालदान जो नालो हो हा इन माण्हुनि जा नाला जमा बरखा छाजे करे त महिमान नवाज़ी जमात जी ख़िदमत करणु नमाज़ जी ड्यूटी ॾियणु इन माण्हुनि जा किरदार वॾा ॻाल्हि ॿुधनि ऐं हज़रत पीर सिंह बादशाह सूरी बादशाह सरदार जेको हो सो हिकिड़ो बाहिमत बापाया इंसान हो माशाअल्लाह इंसान हुनखे न चइजे फ़रिश्तो चओ माशाअल्लाह फ़रिश्ता सिफ़त हा तमामु वॾी हैसियत रखंदड़ हा पीर साईं सूरे बादशाह खे पंहिंजी ताक़त जो ॻाल्हाए सघे हा एॾी हिमत एॾी ॾिया एॾो हुसन एॾी दया जो को ॻाल्हाए कोन सघंदो
इहो तो वरी बि तोखां पुछां जेको घणनि बंगले ते तव्हां ज़ियारत कई ऐं पीर सिरदार जो ज़िक्र ॾिनो न इहा ॻाल्हि असांखे वरी ॿुधायो गाज़ियुनि खे पीर साईं जिन छा फरमायो साईं हाणे ऐं ॻाल्हि ॿुधो इहा ॻाल्हि घणनि घणनि बंगुरे जी पहिरीं ॻाल्हि तो ॿुधाई हा ॿुधायो हज़रत पीर सी बादशाह हुकुम कयो